हाय बेबी। करीना तू असां तो तुझे इंतजार करे रही हुयूं से। करीना आई लव यू। अल्लाह उन ॾींहुं बि तूं पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि न ॾिनो ऐं एड्रेस बि न। तूं अगरि न ॾिनो अची हा त असां तोखे दर दर वञी ॻोल्हियूं हा। लीला ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असां जहिड़नि खे जॾहिं केरु ॻोल्हींदो आहे त असां ऑटोमेटिक ठुमको हणी उते पहुची वेंदा आहियूं। सुठो थियो, तमामु घणो सुठो थियो जो तूं अची वएं। छो न ईंदुसि ऐं कीअं न ईंदुसि? लीला असां जहिड़े माण्हुनि खे जेकॾहिं को हिकु दफ़ो इज़त ॾींदो आहे न त असां जहिड़ा माण्हू हुननि खे लख लख इज़त ॾींदा आहियूं। अॼु नई सी नोट वारे सां घटि न कंदसि। इन जो पटको अॼां धूड़ करे छॾंदमि, न छॾींदीसां असां अॼु। बेगम साहिबा इदु तयार शार थी शशकावणी हीरोइन वांगुरु काॾे थी वञो काॾे थी वञो काॾे थी वञो। छो मुंहिंजी मर्ज़ी केॾांहुं वञा? तुंहिंजो कमु आहे छा? हा कहिड़ो? एक्चुअली बेगम साहिबा ॻाल्हि इहा आहे त मूंखे थोरी एडवांस घुरिजे। छाजो? इज़ी नोट जो? न पघार जी। छोरी असांजे घर कमु घणा नी कयो अथई जो तोखे आउं एडवांस ॾियां? बेगम साहिबा ॾींहंनि जो हिसाब मूंसां न कंदी कयो। हा कलाकनि जो कंदी कयो, कलाकनि जो। तव्हां वटि त मुंहिंजा 99 कलाक ओवर टाइम थी विया आहिनि। हाँ ओवर टाइम? हा ॿियो न त तव्हांजी जेके इहे धीअर आहिनि न मीना आंटी मीना कलाकनि जा कलाक चवंदियूं आहिनि त असां सां गॾु वेही असां सां वेही करे ॻाल्हाए। ऐं मां बि सभिनि वॾनि भाषाउनि जूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं तव्हांखे। हा बेगम साहिबा ॻाल्हि अथव सिधी, एडवांस ॾियो या न ॾियो पर ओवर टाइम जो मूंखे हिसाब ॾियो। मुंहिंजे हिन ओवर टाइम में का बि कंसेक्शन बिल्कुलु न आहे। ॻाल्हि ॿुधी छॾियो बेगम साहिबा, जेसि ताईं तव्हां मूंखे ओवर टाइम जा पैसा न ॾींदव तेसि ताईं मां हिन कमरे में धरणो हणी करे वेही रहंदसि। इन्हनि धरणनि मां को खड़तेल कोन थो निकिरे। हा जंहिं तंहिंखे या आट अची वई आहे धरणा हयो वेठा आहिनि। भली खड़तेल न निकिरे पर मां बि ओवर टाइम वारा पैसा अकाउंट में काउंट कंदीसांव। यादि रखो। ओ छोरी तो मां तो फंसजी वई आहियां। बेगम साहिबा त मां बि फंसजी वई। वठो बेबी चांहि। असल में असांजा मुलाज़िम जॾहिं मोकल ते हूंदा हुआ त मां सॼी फैमिली खे पंहिंजे हथनि सां चांहि ठाहे पीआरींदोसि। ज़बरदस्त। ऐं हा जॾहिं असांजी फैमिली वारा मुंहिंजे हथ जी चांहि पीअंदा हुआ त तव्हां यकीन कयो कढ़ाई गोश्त वांगुरु पंहिंजी आङुरियुनि खे चटींदा रहंदा हुआ। वंडरफुल। ऐं हा तव्हां मुंहिंजे हथनि जी चांहि पीअंदव त मूंखे यादि कंदव। ज़रूर तूं त आहीं यादि रखण वारी शइ। हाँ रुगो यादि रखण वारी शइ? न घर में रखण वारी शइ बि। रुगो घर में रखण वारी शइ? न दिल में महफ़ूज़ करण वारी शइ बि। ओ यस तव्हां मूंखे ख़ुशि करे छॾियो। आई लाइक इट। मूं बि त तुंहिंजी तारीफ़ कई हुई। ओ सॉरी मां तुंहिंजो क़दुरु कयां थो। घर में चांहि ठाहिण खां सवाइ ॿियो कहिड़ा कम कंदो आहीं? ओनली डांस। सच्ची तूं डांस कंदो आहीं? जी। असांखे ॾाढो शौक़ु आहे डांस जो। अच्छा डांस करण जो या सिखण जो? सिखण जो। रियली? यस। पोइ त सम्झो तव्हां डांस सिखी वियो। कीअं? तव्हांखे मां डांस सेखारींदुसि। रियली? आशो पोइ डांस करे ॾेखार न। असां बि तरी तोखे डांस अचे थी?
अल्लाह तव्हां गानो हणो न। नचदी नु बेद होवे लावा चंग बाल सोनिए नच नच नक जंगी बाह विच मेरी अज कर ले आराम सोनिए चमका चमका मेरिया मैं चम चम करके चमका लावा झंडू बाम च नच दे पैजन थमका। हे छा थी रहियो आहे? ही केरा असांजे घर छो आयो आहे? अम्मी हिनखे न असां घुरायो आहे। हां तहां घुरायो आहे? छो? अम्मी ही डांस मास्टर आहे। डांस मास्टर आहे? अम्मी असां तव्हांखे ॿुधायोसीं न त असांखे डांस सिखणी आहे। हा अम्मी असां हिन खां डांस सिखंदासीं। छोरियूं मां त तव्हां माची फाथी आहियां। घर जो कम करण में तव्हांखे तप थो चढ़े, घर जी सफ़ाई सुथराई करण में त ॿरो थो चढ़ेव, मानी बचाइण त तव्हांखे अचेव कोन थी। हलियूं आयो डांस सिखण ते। का ज़रूरत नाहे डांस सिखण जी। हाणे हिन खे चओ असांजे घर मां रफू चकर ते